गुलामुल्लाह अमीरुल बहर ज़िले ठठ जे सदर अली हसन पारहेड़ी मल्हा वाहिद कासिम मोहम्मद अली टांडियो शबीर मल्हा मुमताज़ होलाई कादिर मल्हा ऐं प्रेस क्लब गुलामुल्लाह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अमीरुल बहर ज़िले सजावल जे सदर नाथू मल्हा ते बासरनि पारां कयल ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। बठोरो सजावल टंड मोहम्मद ख़ान जो लैंड ग्रेबर मुराद अली शाह बठोरे में क़ाइम क़दीमी ॻोठ नाथू मल्हा ते कब्ज़ो करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। बासर लैंड माफ़िया मुराद अली शाह खे सियासी आशीर्वाद हासिल आहे। ताज़ो टंड मोहम्मद ख़ान कैंची जे पुलिस वंगार वहेंदे हैदराबाद वेंदड़ अमीरुल बहर ज़िले सजावल जे सदर नाथू मल्हा जे भाउ पप्पू मल्हा खे रस्ते तां गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त बासर लैंड माफ़िया मुराद अली शाह सजावल टंड मोहम्मद ख़ान बठोरो में तपाए छॾिया आहिनि। दरगाह जे प्लाटनि खे बि बख़्श न कयो आहे। मल्हानि जे ॻोठ खे बि वक़्तनि ब वक़्तनि में इस्मार करण जी कोशिशूं कई वयूं आहिनि। नाथू मल्हा संदसि फैमिली ऐं ॻोठाणनि खे कूड़नि केसनि ज़रिए हिसाए पियो वञे। ज़िले इंतिज़ामिया बासर लैंड ग्रेबर जे वंगार वहेंदे नाथू मल्हा वारनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हुननि चयो त जेकॾहिं अमीरुल बहर ज़िले सजावल जे सदर नाथू मल्हा ऐं संदसि फैमिली खे कुझु बि थियो त ज़िम्मेवार सजावल जे इंतिज़ामिया ऐं लैंड माफ़िया मुराद अली शाह हूंदो। असां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सेशन जज सजावल IG सिंध पुलिस DIG हैदराबाद SSP सजावल खां मुतालबो था कयूं त फ़ौरन नोटिस वठी नाथू मल्हा ऐं हुनजी फैमिली खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं कब्ज़ा खोर मुराद अली शाह ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। इदरीस खट्टी लाडवाइस न्यूज़ ठठो।